ॿुधण आया आहियो त अध बचन हा सी आया आहियूं भतला अध आया आहियूं वाद ॿुधण इहो कमु न थिए सभु वाद ॿुधो भत इंशाल्लाह खे मिलंदो सुभान अल्लाह भत कोन छॾिबो ॿुधंदो आया आहियूं न कम लाइ असली कम लाइ पर जेकी मक़सद वारी ॻाल्हि पहिरीं ॿुधो हक़ जी ॻाल्हि ॿुधो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त मज़लूम जा हथ जॾहिं आसमान ॾे खजनि उहा मज़लूम जंहिंखे अॼु हक़ खाई वेंदा आहियूं ॻाल्हि कोन था ॿुधाईंदुसि न ॻाल्हि त आयो अञा कुझु ॿुधाइण लाइ त ॿुधायां न कुझु हक़ घर जे अंदरि बि आहिनि हक़ पंहिंजा घर जे अंदरि बि आहिनि जेके क़ुर हदीस में साबित आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त पंहिंजी नियाणियुनि खे बि हक़ ॾियो भेणनि पंहिंजी मिल्कियत मां भेणनि खे पती ॾियो ॻाल्हि ई कोन था हाणे त फसियाती मौत खे घुराए ॻाल्हि सची जेकी आहे न कड़ी लॻंदी आहे पर फ़ाइदे वारी आहे ख़ाली पुट जी मिल्कियत कान हूंदी आहे उन पे मां जेकी औलाद आहे हिसो पती सभु वराइबी क़ुर हदीस आहे हा وآتِ ذِي الْقُرْبَى وَالْيَتَامَى وَالْمَسَاكِينَ माइटनि जो हक़ रब तो ॿुधाए मिस्कीननि जो हक़ तो जी मिल्कियत मां ग़रीबनि यतीमनि जो हक़ तो जी मिल्कियत मां पर पहिरीं हक़ जेकी आहे पंहिंजे भेण भाउ जो आहे सचो वाक़ियो ॿुधायां पहिरीं हिकिड़ो वॾे ऑफिसर जो वज़ीर जो पीए माना नौकर हो कमकार संभालण वारा पढ़ियल लिखियल माण्हू हो उन पंहिंजो वाक़ियो लिखियो त आऊं हिकिड़े दर्ज़ीअ खां कपिड़ा सुभाईंदुसि मूं 30 साल 20 साल या 40 साल उन दर्जी पोड़े खां कपिड़ा सुबराया एॾो अमानतदार दर्जी हो त जेके टुकर जेकी लुगड़ियूं जेके पाण सिंधीअ में चवंदा उहे बचंदियूं हुयूं हू बि वेड़े कपिड़े सां गॾु वराए ॾिनो अॻड़ियूं बचंदियूं न उछलाए छॾंदा न उहो बि उछलाईंदो कोन हो एॾो अमानत वारो माण्हू हो त हर माण्हूअ खे वराए उहा टुकर टुकर बि गॾु करे बाबा मुंहिंजी तुंहिंजी अमानत मूं कटी या तूं खण पांदा एॾो अमानतदार माण्हू हो वो ऑफिसर लिखे थो वज़ीर जो नौकर हो वॾो ऑफिसर हो पकी ड्यूटी वारो माण्हू हो लिखे थो त मुंहिंजी हिकिड़ी फाइल साहब जी वज़ीर साहब जी विञाइजी वई जेकी ॻोल्हे मूं हेठां क्लर्कनि खे ॿिनि खे सभिनी खे लॻायो पर उहा फाइल मिले न आख़िर वज़ीर मूंखे चुड़े ॻाल्हि ॿुध जे मूंखे फाइल नथी मिले त तोखे आउं ड्यूटीअ मां कढी छॾंदुसि मुंहिंजी कम जी शइ आहे मूंखे किथां बि हथ करे ॾे दिलि सोचियो त कंहिंखां दुआ करायां फ़ाइदे में आया आहियो दुआ जी इन लाइ तव्हांखे ॿुधायां पियो ॻाल्हि नबी साईं जी हदीस सां सचा वाक़िया ॿुध